अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। अस्सलाम वालेकुम। भाई तालियां होंगी, ऐसे नहीं है, काफी अरसे के बाद आए हैं आप सब लोग, वेलकम। हाँ जी, म्यूजिक आई पियानो थी दो आई आवाजू क्लैपिंग थी जियो जोरदार ताड़ियों दमादम सिंध में अवां के दिल जी गहराई सां भली कार कंदासीं। म्यूजिक हाँ जी, अस्सलाम वालेकुम। कैसे आप सब लोग? ठीक ठाक, खैर खैरियत से आयो? खुश बार बच्चा ओड़ो पाड़ो रोज़ा बोज़ा सहरी इफ्तारी बिफ्तारी सब शयूं ओके? ज़बरदस्त क़िस्म जो कम पियो हले। खैर सां ईद जी शॉपिंग थी वई आहे? अञा रहियल आहे? वेचारे जेंट्सनि जी त थी वई हूंदी, बाक़ी लेडीज़ूं वरी चूड़ियूं अलॻि, मेहंदियूं अलॻि, वरी पार्लरनि में अलॻि वेंदियूं। उहे सुबुह वेचारे नियाणियुनि खे उहे पचाइणो बचाइणो हूंदो आहे, ॿियो छा हूंदो आहे? हेॾी मेहंदी लॻल, ॿियो वरी घर में वरी बिरयानी ठाहींदा। आज क्या बनाए? शीर खुरमा बनाए। वही होती है सारी कहानी बेचारी लेडीज़ की क्या होती है। पर शॉपिंग सभिनी खां वधीक अधी कंदियूं आहिनि माशाल्लाह। अल्लाह पाक तव्हांजी ज़िंदगी में ईअं ई ख़ुशियूं आणे, अल्लाह पाक तव्हांजी ज़िंदगी में ईअं ई रमज़ान आणे, अल्लाह पाक अव्हांजी ज़िंदगी में हमेशह ईदूं आणे। बसि जेके असां खां विछड़ी विया आहिनि उहे असांखे यादि आहिनि, उहे असां विच में न आहिनि। बहरहाल तव्हांखे दिलि जी गहराइनि सां असां भलीकार कंदासीं दमादम सिंध में। ऐं जेके घर वेही प्रोग्राम ॾिसनि पिया दमादम सिंध, ऐं रमज़ान जी जेका ट्रांसमिशन हुई सिंध टीवी जी सलाम रमज़ान, ऐं सलाम रमज़ान में दमादम सिंध, उनमें अवां जो मेज़बान शाइक़ डर जो हाज़िर आहियां अवां सां गॾु, जेको अॼु बराए रास्त थींदसि 9 खां 11 ताईं अवां सां गॾु हूंदासीं। खोड़ सारा इनामात हूंदा आहिनि, खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि अवां जे लाइ। हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ी ॾिजो दमादम सिंध जे लाइ, दमादम सिंध जे लाइ, दमादम जी पूरी टीम जे लाइ, दमादम जी मैनेजमेंट जे लाइ, जंहिं अवां जे लाइ पूरो रमज़ान ही गिफ्ट खणी आया, ही कमु करे आया। मुंहिंजा ही जेके बि टेक्निकल माण्हू आहिनि इन्हनि जे लाइ, जेके असां डायरेक्टर आहिनि, कोशिश इहा हुई त असां अवां खे खोड़ सारा इनामात ॾियूं, पर वेंदे वेंदे बि दमादम सिंध खे असां धमाधम करे ईंदासीं, मेलो मचाए वेंदासीं, मेले खे ईअं ई हलंदो हलाईंदासीं। ऐं गॾो गॾु असां सां गॾु ताउन कयो आहे, असां सां गॾु ताउन कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। ॿियो गॾो गॾु असां सां गॾु ताउन कयो आहे NX होम अप्लायंसिस, हर काम आसान NX जा खोड़ सारा प्रोडक्ट्स आहिनि जेके अॼु अवां जे लाइ आहिनि। अॼु ॾिसूं था त NX जो केरु थो उहो ख़ुशि नसीब थिए ऐं विनर थिए। हमेशह पूरे रमज़ान में ऐं जॾहिं खां दमादम असांजो स्टार्ट थियो आहे उन में असां सां गॾु ताउन जेको रहियो आहे द ई बाइक स्टोर कराची। सुठो सोचियो, पैसो बचायो। इलेक्ट्रॉनिक बाइक आहे जेका घरेलू बिजली ते चार्ज थींदा, ट्यूबलेस टायर आहिनि ऐं हिन जी चार्जिंग ते 30 खां 40 किलोमीटर ऐं वधि में वधि 100 किलोमीटर ते तव्हां चार्जिंग ते सफ़र करे सघो था। द ई बाइक स्टोर कराची। नेल्सन पेंट्स, यही तो रंग है जिंदगी का। नेल्सन पेंट्स, सुपीरियर क्वालिटी, नेशनल ब्रांड द नेल्सन पेंट। वकार बिल्डर डेवलपर्स हैदराबाद, उनके लिए भी जोरदार ताड़ियों। वकार बिल्डर डेवलपर्स हैदराबाद, सिंजो बाएतमाद इदारो, बाएतमाद ग्रुप, वकार ग्रुप। हैदराबाद की प्राइम लोकेशन ते तव्हां पंहिंजी पसंदि जा प्लाट बुक कयो, फ्लैट बुक करायो, बेंगलो ख़रीद कयो। ख़ासि ॻाल्हि इहा, किस्तूं बि अव्हां जी मर्ज़ी सां, पैसा बि अव्हां जी मर्ज़ी सां, जेतिरा पैसा ॾियो था अव्हां जी बुकिंग थींदी ऐं अव्हां जो घर हैदराबाद में ज़रूरु थींदो वकार बिल्डर डेवलपर्स में। पांडा केमिकल, सफाई और हिफाजत के साथ साथ पांडा केमिकल आई गॾो गॾु ताउन कयो आहे AMD कॉस्मेटिक्स, ए ब्यूटी क्रीम लगाओ और गोरे गोरे हो जाओ। ए ब्यूटी क्रीम
फॉर मी परफ्यूम बॉडी स्प्रे, जोरदार तालियां फॉर मी परफ्यूम बॉडी स्प्रे, बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे। शारजा कुकिंग ऑयल, एहसास अपनायत का, शारजा कुकिंग ऑयल एंड वनस्पति, शारजा कुकिंग ऑयल एंड वनस्पति। 7 हर्बल जिला भी जोरदार तालियां 7 हर्बल असली ऐं ख़ालिस उपटन आहे ऐं हिन में मौजूद शहद, केसर ऐं गॾोगॾु हिन में हल्दी जेका अवां जे लाइ ख़ासि हिकिड़ो उपटन खणी आहे। त 7 हर्बल उपटन जा खोड़ सारा ॿिया प्रोडक्ट्स आहिनि जंहिंमें हिन जो हिकिड़ी क्रीम आहे त तव्हांजा 5 प्रॉब्लम हिकिड़ो सॉल्यूशन जेका आहे हिन जी ब्राइटो क्रीम आहे ऐं गॾोगॾु हिन जो हेयर ऑयल बि आहे। खोड़ सारा हिन प्रोडक्ट्स आहिनि। द 7 हर्बल रमज़ान में स्पेशली हिकिड़ी शइ जी असांजी इफ़्तार ते ज़रूरत हूंदी आहे जेका असांजी उञ खे मारींदी आहे, उहो आहे करशी जामे श्री। करशी जामे श्री सब पीते हैं, करशी जामे श्री। क्यू एंड एन फ्लेवर्स जो भी ताउन आहे असां सां गॾु। क्यू एंड एन फ्लेवर्स, हर लम्हा हर बार मरहबा गुलबहार, फूलों फलों जड़ी बूटियों के अर्किया से तैयार करदा मरहबा गुलबहार। भाई आज तो आपको तालियां बजानी होगी भाई, सीधी सीधी बात है। भले आपको मैं इतने नाम दूंगा नहीं, ऐसे नहीं होगा। मुझे लगता है पहले कुछ करना पड़ेगा, मुझे करना पड़ेगा, फिर तालियां होगी। करशी जामे श्री लो, करशी जामे श्री लो, करशी जामे श्री सब पीते हैं। करशी जामे श्री ये अम्मी आपके लिए स्पेशली, ये आपके लिए लीजिए। ये करशी जामे श्री। बात ताड़ी तो वजायो, हाणे तो वजायो बस। मेन तो इन वादी ॻाल्हि असांजी हिकिड़ी सकाफ़त रही आहे, असांजी हिकिड़ी रवायत रही आहे त असांजे प्रोग्राम में पहिरियों चकर जेको बि ईंदो आहे मोज़िस शख़्स उनखे असां गिफ्ट ॾींदा आहियूं। ॿियो करे वरी असां ताउन कयो आहे निज़वा हेयर ऑयल, निज़वा हेयर ऑयल, निज़वा इंटरनेशनल निज़वा। फोर्टाइल जे लाइ बि ज़ोरदार तालियूं। फोर्टाइल मेहरान स्पाइस एंड फूड इंडस्ट्री, मेहरान स्पेशल खाना रोजाना, मेहरान। बायोकॉस ब्यूटी क्रीम, बायोकॉस जे लाइ बि ज़ोरदार तालियूं। बायोकॉस ऐं बायोकॉस जो बबल चारकोल मास्क भी आहे। कोहिनूर चाय, एतमाद है तो सब कुछ है, कोहिनूर टी। चांद वाली चांदनी व्हाइटिंग क्रीम, चांद वाली चांदनी व्हाइटिंग क्रीम। वाइटल पियो और जिंदगी जियो। द वाइटल टी ईस्टर्न प्रोडक्ट वाइटल। वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिसोर्ट, ज़ोरदार तालियूं जेके अवां जे लाइ 50,000 जी मेंबरशिप करणी आहे। रॉयल फन क्लब फार्म हाउस, रॉयल फन क्लब जे लाइ बि ज़ोरदार तालियूं। रॉयल फन क्लब। हेवन पर्ल ब्यूटी क्रीम, हेवन पर्ल ब्यूटी क्रीम लगाए। दुनिया के खूबसूरत लोगों में से आप भी एक खूबसूरत। हेवन पर्ल ब्यूटी क्रीम पॉपुलर ग्रुप जी तरफा है। पॉली जूस, पॉली जूस ले भी जोरदार ताड़ियों। मीज़ान लाइट, नेक्स्ट जनरेशन मीज़ान लाइट के साथ अब रोशन होगा पूरा पाकिस्तान। मीज़ान लाइट। हलचल फूड जी तरफा अंडा बच्चा, अंडा बच्चा इला भी जोरदार ताड़ियों। हलचल फूड हैदराबाद। आई हमेशा पूरे रमज़ान में जो ताउन रहो हो मुझे वार्डरोब में मां शुक्रगुजार आहियां बा शहजाद शेरवानी जो SA कलेक्शन जो पूरे रमज़ान में मुझे पंहिंजो वार्डरोब ॾिनई, पंहिंजा कपिड़ा ॾिनई, पंहिंजा वास्केट ॾिनई, पंहिंजा सभु शयूं असांखे ॾिनई। ऐं अव्हांखे बि चवंदसि जेकॾहिं ईद जा कपिड़ा अव्हांखे खपनि त तव्हां परचेस करे सघो था। 30 खां 50% ऑफ आहे। B4 कोऑपरेटिव मॉल में हिन शॉप आहे। थैंक यू शहजाद भाई, थैंक यू SA कलेक्शन। ऐं ज़ोरदार ताड़ियूं हिन इनामात जे लाइ जिन रमज़ान में असां गॾु ताउन कयो आहे। ऐं पर हाणे थियो आहे हिकिड़ो टाइम ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ मिलूं था धमाधम।
अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। वेलकम बैक कंदासीं अव्हांखे दमादम सिंध में। वेलकम बैक कंदासीं अव्हांखे दमादम सिंध में। खैर है उसका सफ़ा अॼु धूल सफ़ा धूल धूल ठाहे वेठो आहे सफ़ा। अच्छा जी वेलकम। हिकु दफ़ा रिक्वेस्ट आहे त ताड़ियूं ज़ोर सां थींदियूं दमादम सिंध जे लाइ। ऐं हाणे जेका शुरूआत आहे स्वीट हिल। स्वीट हिल मेरे बच्चों के लिए। स्वीट हिल लियो मुझे, ये मेरा बच्चा ये आपके साथ जाएगा। स्वीट हिल लियो, स्वीट हिल लियो, स्वीट हिल लियो। बच्चे जो आए हैं उनके लिए स्वीट हिल है। ये मेरा बच्चा स्वीट हिल शेयरिंग द स्वीटनेस। सिटी बॉय शेयरिंग द स्वीटनेस। स्वीट हिल मुझे स्वीट हिल लियो। शाबाश। हाँ जी स्वीट हिल मेरे छोटे से बच्चे के लिए। हाँ जी स्वीट हिल। छोटी सी बच्ची कहाँ बैठी हुई है? छोटी सी बच्ची कहाँ बैठी हुई है? ये बैठी हुई है। ये मेरा दोस्त, ये आपके लिए स्वीट हिल। आए उन नंढड़े अधे लाॾे जो कच्छ वेठो आहे। अच्छा जी शुरूआत कंदासीं असां पहिरीं थोरो ॻाइण वॼाइण सां। त तव्हांखे ये छोटी बच्ची है, ये मेरे बच्चा, ये आपके लिए, ये ले। अच्छा जी ये मेरा बच्चा आपके लिए। अच्छा जी अंडा बच्चा दो। ये दो बच्चे बैठे हुए हैं, इनको भी दे दो, इनको भी दे दो, इनको भी दे दो। आई तोसा को नंढड़ो है कौन है? ये छोटी बच्चे, ये छोटे बच्चे दो। अंडा बच्चा सर, ये अंडा बच्चा मैं आपको दे रहा हूँ, ये आपके लिए। हाँ अंडा बच्चा। अच्छा जी कहाँ है बच्चा? ये मेरा बच्चा अंडा बच्चा। अच्छा जी हाणे सिंगर के घुरायूं था पहिरीं, पोइ वरी ॻाइण वॼाइण थींदो। वरी तव्हांखे पॉपुलर ग्रुप जी तरफ़ां तव्हांखे पॉली जूस पियारींदासीं, सिप ऑफ ज़िंदगी। ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, कल्ह बि असां सां गॾु हुयो। अॼु हुनखे मूं चयोसीं त धमाधम में बाक़ाइदा धमाधम करिणो आहे। त तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में मुंहिंजो प्यारो दोस्त आहे हामिद राजपर। बहितरीन ॻाइणो, बहितरीन सिंगर, बहितरीन यार। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अचो हामिद राजपर। वेलकम कंदासीं, ख़ुशामदीद कंदासीं। अस्सलाम वालेकुम, वेलकम अगेन। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? ख़ैर ख़ैरियत आहे? ख़ुशि? हैदराबाद वाला वञण जो मूड कोन्हे यार? मुंहिंजी सिंधवी सां दिलि आहे। हा त मूंखे हिते रहण जो असां ईद बि हिते कंदा आहियूं, सभई हिते कयो। बिल्कुलु इहा शुक्रगुज़ारी असां सिंध टीवी जा, सिंध टीवी जी पूरी मैनेजमेंट जा। तव्हां ऐं तव्हांजे पूरे सथ जी एतिरी मोहबत हुई जो अॼु मां वञी न सघियुसि। मां चयो अॼु बि तव्हांखे ईअं बस में चाढ़ियूं था डायरेक्ट। अच्छा छा था ॿुधायो अॼु असांखे तव्हां? कसीदे खां शुरूआत कयूं था, पोइ जेको तव्हांजो बस जेको किसे भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले नयो भज दे अली वाला। माइक खोलिएगा। सोना लग दे अली वाला, सोना लग दे, प्यारा लग दे, सोना लग दे, प्यारा लग दे, सोना लग दे अली वाला, प्यारा लग दे अली वाला। किसे भी मैदान विचों जा पुछ ले पुछ ले पुछ ले नहीं भज दे अली वाला, सोना लग दे अली वाला, प्यारा लग दे अली वाला। सोना लग दे, सोना लग दे, प्यारा लग दे अली वाला। अली मौला मौला अली मौला, हो अली मौला मौला अली मौला, हो अली मौला मौला अली मौला। माइक का वॉल्यूम बढ़ाइएगा, माइक का वॉल्यूम। ओ मार के भोगला साईं जिसे दहू हांडियां दे विच पाया। अली मौला मौला अली मौला, ओ अली मौला मौला अली, ओ
के बोदला साईं जिस दऊं हांडियां दे विच पाया तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज नवाया हो तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज नवाया बोदला कितवे तू हुण आजा 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 तेनू सददे अली वाला सोना लगदे अली वाला प्यारा लगदे अली वाला सोना लगदे प्यारा लगदे सोना लगदे अली वाला अली मौला मौला अली मौला ओ अली मौला मौला अली मौला छाता बुधा गाने मेरा एक सिंधी सॉन्ग न्यू जो सिंधी टीवी पे ऑन एयर इस ईद पे हो रहा है वो आपके सामने उसकी लाइंस मुझे उम्मीद है आप मेरा साथ देंगे जोरदार तालियां हो जाएं सिंधी टीवी के लिए थैंक यू जी सर जल्दी ये सिंगर भी अजीब होते हैं अब अपना धुन बनाते हैं तभी मैं सिंगर नहीं बना सुर मिला रहा है ये वार पहजा वाह वाह सिंगार तू वाह सही वाह मता काई नजर तोखे घाए विझे अल्लाह मता तुझे वारन जी तारुन में तो हमेशा ले जिंदड़ी अड़ाए विझे हो अग्या आरसी जे हुआर सभने थी अग्या आरसी जे हुआर सभने तांगड़ाई हुलजी वो मारे विझे थी अग्या अल्लाह अग्या आरसी जे हुआर सभने तांगड़ाई हुलजी वो मारे विझे थी अग्या अल्लाह अग्या आरसी जे हुआर सभने थी आर सभने थी हुआर सभने थी आर सभने थी हुआर सभने थी हो सजो ॾींहुं ऊंदाह में सुतल हुआ सजो ॾींहुं ऊंदाह में सुतल हुआ हो सजो ॾींहुं हो सजो ॾींहुं ऊंदाह में सुतल हुआ सजो ॾींहुं ऊंदाह में सुतल हुआ उदाहिन रात में पंहिंजो चंड से थी अग्या अल्लाह अग्या आरसी जे हुआर सभने तांगड़ाई हुलजी वो मारे विझे थी अग्या अल्लाह आरसी जे हुआर सभने थी आर सभने थी हुआर सभने थैंक यू सो मच बड़ी मेहरबानी हमें ॾाढो मज़ो आयो ज़बरदस्त हैदराबाद वञो था त हैदराबाद जे लाइ हैदराबाद में माण्हू सुखड़ियूं खणी कराची ईंदा आहिनि पर असां तव्हांखे दमादम सिंध मां हिकिड़ी सुखड़ी तव्हांखे ॾींदासीं नेल्सन पेंट जी तरफ़ां तव्हांखे हिकु जूसर सेट ॾींदासीं ऐं ॿियो मेहरान मसाला अव्हां जे लाइ थैंक यू ऐं साईं खे ॾियो मुंहिंजो प्यारो दोस्त आहे साईं ही अव्हां जे लाइ नेल्सन पेंट्स जी तरफ़ां गिफ्ट नंबर आहे ऐं गॾो गॾु ही तव्हां सां मेहरान मसाला टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो आउं बि गॾु हलां थो त मिलूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ दमादम अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध
दमादम सिंध वेलकम बैक कंदासीं अवां खे दमादम सिंध में। ऐं हाणे जेको सेगमेंट आहे हिन सेगमेंट लाइ असांजा पूरे रमज़ान में जेको ताउन हुयो उहो करशी जामे शरी जो हुयो ऐं हीअ सेगमेंट बि करशी जामे शरी जो आहे। ऐं हिन में करशी जामे शरी वारनि जो हिकिड़ो पंहिंजो पैगाम हूंदो आहे जेको हर रमज़ान में खणींदा आहिनि, पर हिन चकर हीअ खणी आहिनि रौनक रमज़ान करशी जामे शरी सभु पीते हैं। अवां खे सेगमेंट इहो आहे त हिन फूक जे थ्रू यानी हीअं करे बॉल तव्हांखे गिलास में विझणा आहिनि, ठीकु आहे। हिन जे लाइ मूंखे 5 अदियूं खपंदियूं। मुंहिंजी मैं पहले देखूं कौन सी अदी आएगी। अदी अवां अचो। ऐं इन खां अलावा क्या हो गया भाई, आप नहीं आएंगे, चेहरा छुपा रही है, ऐसा तो नहीं करे ना। अच्छा जी, तव्हां मां हिकिड़ी अदी का अचे, तव्हां मां हिकिड़ी अदी का अचे। फर्स्ट टाइम तव्हां आया आहियो त मां कोशिशि कंदसि। ऐं उनखां पोइ मुंहिंजी अदी अवां अचो, अचो, ठीकु आहे। ऐं मुंहिंजी भेण अवां अचो। ऐं ॿियो इन खां अलावा आ जा भेण, अचो अदी, अचो अचो अजी, अचो अचो मुंहिंजी अदी हिकिड़ी अवां अचो। हा जी जी, अवां अचो, अवां अचो, शाबाश अम्मा लड़कियों ये में आ जाए। ऐं ॿियो इन खां अलावा हिकिड़ी नंढड़ी अदी खे अचो अदी, अचो मुंहिंजी भेण जी, बस 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 काफ़ी है। अदी तव्हांखे ॿी गेम में घुरायूं था तव्हांखे। हा जी, माइक ॾींदा जल्दी सां। अस्सलाम वालेकुम। अवां जो नालो? रुबाब। रुबाब, वेलकम, खुश आमदीद। अवां जो नालो? अदी ज़ैनब। जी जी। दुआ। जी जी। सादिया। जी जी, वेलकम, खुश आमदीद। भली कार कंदासीं। इहो सेगमेंट आहे करशी जामे शरी जे ताउन सां। ऐं हिन सेगमेंट में अवां खे बास्केट में असां बॉल ॾियूं था, हीअ बोटलुनि जे मथां बॉल पेन तव्हांखे हीअ गिलास में विझणा आहिनि, ठीकु है मेरी बहन। सबसे पहले आप आ जाए। 1 मिनट का टाइम आहे। 1 मिनट में तव्हांखे काउंटडाउन असां ॾींदासीं। तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो करशी जामे शरी जे ताउन सां। हाणे म्यूज़िक। शाबाश अदी मुंहिंजी भेण, शाबाश शाबाश। हलो जी हलो, शाबाश। करशी जामे शरी सब पीते हैं। ऐं पोइ ॾिसूं था त केरु थो करशी जामे शरी जो विनर थिए, त पोइ ॾिसूं था। शाबाश शाबाश मुंहिंजी भेण, शाबाश शाबाश अदी, जल्दी कयो, तव्हांखे 1 मिनट जो असां टाइम ॾिनो आहे। ऐं पोइ ॾिसूं था त केरु थो हिन जो विनर थिए। हलो मुंहिंजी भेण, शाबाश, जल्दी कयो, शाबाश। Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 stop। हाँ जी, जबरदस्त। 4 थिया। ऐं शाबाश मुंहिंजी भेण, शाबाश, जल्दी कयो। अदी अच्छो, ये मोबाइल मुझे दे दे। क्या है, कोई इसमें पैसे वैसे पड़ेगा पीछे? स्टार्ट टाइम, काउंटडाउन, म्यूजिक। जबरदस्त। अचो अदी, अचो, जल्दी कयो, जल्दी कयो, शाबाश। हलो दी, शाबाश। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, स्टॉप। स्टॉप हो गया, ये काउंट नहीं होगा, ये काउंट नहीं होगा। 1, 11, ठीक है जी जी, ये लीजिए। आज अचो मुंहिंजी भेण। आदि हेसि ताईं टोटल हिकिड़ो काउंट कोन थींदो, टोटल 11। टाइम, काउंटडाउन स्टार्ट, म्यूजिक। शाबाश मुंहिंजी भेण, शाबाश शाबाश अदी ज़ैनब, शाबाश शाबाश मुंहिंजी भेण।
शाबाश मुझे दी हेलो दी हेलो शाबाश हेलो दी शाबाश कुछ सेकंड्स तव्हां बाकी आहिनि कुछ सेकंड्स 10 9 8 7 6 5 4 3 2 1 बस दी बस सेटिंग होने दीजिए हेलो जी जल्दी कयो गिलास जी सेटिंग सही कयो 11 थी विया बराबर थी विया अचो मुंहिंजी दी मुंहिंजी भेण 1 मिनट जो टाइम आहे तव्हांजो बि टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक हलो दी शाबाश शाबाश हा शाबाश दी शाबाश हलो दी हलंदा हलो कर्शी जाम श्री ताउन सां ही सेगमेंट आहे भाई ये दूसरी बोतलें भी हैं आदि 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 हाँ भाई बाजी 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 हाँ ये हाँ शाबाश मुझे बहन शाबाश 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 10 9 8 7 6 5 4 3 2 स्टॉप छह थी विया 7 अरे ही भी आहे ना हाँ जल्दी कर पुट घड़ा केड़ी रही जी अचो दी मुंहिंजी भेण कर्शी जाम श्री ताउन सां सेगमेंट आहे तव्हांजो टाइम काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक शाबाश अदी हेसि ताईं 11 आहिनि 12 कयो ऐं विनर थी वञो कर्शी जाम श्री जा शाबाश मुंहिंजी दी शाबाश मुंहिंजी भेण शाबाश शाबाश अदी जल्दी अदी जल्दी 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 मुकाबला हो सकता है हाँ 10 9 8 7 6 5 4 3 2 1 सारे हो गए सिर्फ मामा 30 सेकेंड्स आप लगा दें स्टॉप वॉच पे और जिनके 11-11 बराबर हैं वो आ जाए मेरी बहन अचो आप दोनों साथ देगी अलग आएगी अचो मुझे बहन अचो मुझे दी 30 सेकेंड्स आपको देंगे मोबाइल देंगे हाँ क्या स्टॉप सिर्फ 30 सेकंड दिए आपको हमने और काउंटडाउन जो मिलने वाला है देखो मिलने दो 15 सेकंड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 बाजी ये आपका मोबाइल है ये शुक्रिया घड़ा 11 9 एक गिलास तेरे किलो मुकाबला हो सकता है आदि टाइम काउंटडाउन स्टार्ट म्यूजिक शाबाश आदि हाँ 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 अजय मुझे भाई अजय शाबाश हाय
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, stop. वाह दी वाह मुझी भेण वाह अल्लाह तव्हांखे सलामत रखे खुश रखे आबाद रखे हिकिड़ो ॾियो ही बि अवां सां ॿियो ॾियो ही बि अवां सां डबल डबल बैलेंस जे करे हलिया जो कड़छी चाबेश्री जोरदार ताड़ी दीजिए बाजी आपके लिए भी है कहाँ जा रही है अदा मुझे अति के नेल्सन पेंट्स दो बाजी ये आपके साथ नेल्सन पेंट्स ले लें चले जी बाजी बहरान मसाला बहरान स्पाइस एंड फूड इंडस्ट्री तरफा ही आवाज़ जे लाइ ऐं ॿियो गॾो मूंखे भाजी जे लाइ ॾियो बायोकॉस ॾियो भाजी भाजी आपके साथ बायोकॉस ब्यूटी क्रीम ऐं 7 हर्बल आवाज़ सां गॾु वेंदो ऐं टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो ब्रेक खां पोइ मिलूं था दबाओ हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध वेलकम बैक वलीकार कंदासीं अवां खे दमादम सिंध में ऐं हाणे सेगमेंट जेको असां वटि आहे उहो आहे फोटाइल जे ताउन सां ऐं फोटाइल जे ताउन सां तव्हांखे छा करिणो आहे सिर्फ़ु ही बॉल हूंदा हिते करे हीअं करे पुश करणा हूंदा ठीकु आहे अॼु असां वटि जेंट्स बि घणा आहिनि त लेडीज़ बि घणियूं त हमेशह असां पंहिंजो लेडीज़ में घणी गेम कराई आहे पर अॼु असां कोशिशि कयूं था त जेंट्स में था गेम करायूं ठीकु आहे त उन्हनि दोस्तनि खे असां घुराईंदासीं सभ खां पहिरीं असां घुराईंदासीं अदा अवां अचो ठीकु आहे उनखां पोइ मथे अदा चाचा अवां अचो उनखां पोइ अदो हे पंहिंजो सनड़ो वारो अच्छे कपिड़नि वारो अवां अचो साईं अवां अचो ऐं इन खां अलावा क्या भई हा जल्दी अचो जल्दी अचो जल्दी अचो जल्दी अचो जल्दी अचो जल्दी अचो टोटल अस्सलाम वालेकुम साईं भलीकार कंदासीं अवां खे ऐं हिकिड़ो अदो काॾे वियो अची वियो ठीकु आहे ऐं उनखां पोइ हिकिड़ो ॿियो अदो अदा तव्हां अचो ठीकु आहे अदा माइक ॾियो जी अदा अस्सलाम वालेकुम माइक ते अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ठीकु ठाक ख़ैर ख़ैरियत आहे अवां जो नालो गुलाम हैदर वेलकम खुश आमदीद सलमान यूसुफ ओके सर अवां जो नालो सर बख्तियार ठीकु आहे साईं अवां जो नालो जावेद पंवर जावेद साहब वेलकम ऐं हेॾा माइक ॾींदा साईं अवां जो नालो मुनवर हा मुनवर अनवर आहे अच्छा मुनवर मुनवर आहे अच्छा अच्छा हा अच्छा स्टार्ट कयो था फोटाइल जे ताउन सां गेम छोकिरे डेमो हूअं ई कयो आहे टाइम म्यूज़िक काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक फोटाइल जो हलो भाई स्टार्ट फोटाइल खणी ॾियो फोटाइल जे ताउन सां ही सेगमेंट आहे ऐं ॾिसूं था त केरु थो विनर थिए फोटाइल जो जी हलो साईं हलंदा हलो शाबाश हलो जी हलंदा हलो शाबाश अदी अदा चई भुलिजी वियो अदा बोल रहा हूं अदा शाबाश 10 9 8 7 6 5 4 3 2 1 मुनवर है रोज़ो बगैर सेरी रखी ही है हाँ एॾो सुस्त छो लॻो भाई यार इहो त न कर न हाँ 13 थी विया अच मुंहिंजा दोस्त गुलाम हैदर तव्हांजो टाइम ऐं अवांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक हलो वाजिद वन जी हाँ शाबाश गुलाम शाबाश तकड़ा थियो वाजिद बाल खड़ी वठो जल्दी कयो तकड़ा थियो शाबाश वाजिद तकड़ो थी शाबाश मुझे सोना
हलो जी, 4 टाइल जे ताउन सां ही सेगमेंट अवां ॾिसी रहिया आहियो त पोइ ॾिसूं था त केर थो विनर थिए। शाबाश अदा, शाबाश शाबाश मुंहिंजा जानी, शाबाश शाबाश शाबाश। जल्दी बाल खड़, छा पियो करी वाजे। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। हाँ जी, जबरदस्त, वाह वाह। ओके, छो भा ताड़ियूं बाड़ियूं नथा वॼायो, छा मसलो आहे? ईअं त न कयो न यार। घणा थिया? 19 सम्झो था साईं, 19 थिया आहिनि हेसि ताईं। टाइम काउंटडाउन स्टार्ट, म्यूजिक। चुमी था यार। हलो साईं, हलो। 'हाँ, शाबाश म्यूजिक। अरे बाल खड़ो, जल्दी कयो। Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, stop. Stop, say, stop, 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 stop. हाँ, कौन सा आ रहा है? लालू खेत वाला स्टॉप, सोराबकोट वाला स्टॉप, जोर बोर्ड वाला स्टॉप। 21 पूरे हुए, 21 80 पूरे बाल है, 80। टाइम म्यूजिक स्टार्ट है। शाबाश, 4 टाइल जे ताउन सां। ओयो ओयो, ॿिया बाल भी रखी सघो था साईं, को मसलो कोन्हे। हथ न, हथ न, हथ न खपे। शाबाश। हाँ, इन्हें पोयां हलो साईं, सभई बाल रखो, को मसलो कोन्हे। ईअं सुबुह थी वेंदी। थोड़ा हम हेल्प कया। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। बस रोज़ो वोज़ो वे कुछ खाधा, इफ्तारी सही कई हुई? हाँ जानी, हेसि ताईं सिर्फ़ 21 आहिनि, खणी जान छॾाए। अच्छा ईअं कबो यार। म्यूजिक ऑन। हाँ भाऊ, मुच्छिन के फूकू कोन ॾियणियूं आहिनि, बाल लगे। हाँ तो बालों को फूके नहीं, मुच्छर जो बोली। अब विनर केड़ो है? दियो साई आ जाए आपके साथ। ये 4 टाइल का गिफ्ट टाइम पर नींदो आई गरबर साई गेरियो मेहरान मसाला दियो, मेहरान मसाला, मेहरान स्पाइस एंड फूड इंडस्ट्री तरफा अवां जे लाए आई अदे खे दियो हु पंहिंजो क्यू एंड फ्लेवर दियो, क्यू एंड फ्लेवर सर अवां जे लाए। आई जीएफएस मुखे दियो सर, जीएफएस अवां जे लाए। आई मुखे 7 हर्बल मेहरान पियो करे वाह, मेहरान दियो वाह, मेहरान मसाला स्पेशल खाना रोजाना। पॉली जो जूस कड़ी अचो, पॉली जो जूस पियारियो, जल्दी कयो, छा था कयो। पॉपुलर ग्रुप जी तरफा जूस पियारियो। आई अवां जे लाए पॉली जूस वारन। आई पॉली जूस जो हिकिड़ो ज़बरदस्त जूस आहे जेको चए थो द सिप ऑफ ज़िंदगी, पॉली जूस। आई पॉली जूस वारनि अवां जे लाइ गॾो गॾु पॉपुलर फूड इंडस्ट्री आहे, गॾो गॾु पॉपुलर जूस इंडस्ट्री आहे। अवां जे लाइ पॉपुलर पॉली सिप ऑफ ज़िंदगी मैंगो फ्रूट ड्रिंक आहे।
शाबाश सभिनी खे ॾियो, ॿारनि खे ॾियो, वॾनि खे ॾियो। खोड़ सारा जूसिस आहिनि। ऐं हसन जान मूंखे ॾिसे पियो, हसन जान खे मां कोन ॾींदुसि। हो असां पीअंदे उस्ताद एॾो भलो जूस आहे, एॾो भलो जूस आहे, तूं छा ॿुधाए उस्ताद न, तूं मूंखे ॾिस यार ईंदोसीं कोन। आवाज़ जूस ॾियो सभिनी खे। सिप ऑफ ज़िंदगी। ऐं मथां खां अधु हेठि ॾियनि, अधु मथे वञनि। हिकिड़ो ॿियो छोकिरो घुरायो, सभिनी खे ॾियो। शाबाश अचो सभिनी खे। पॉपुलर ग्रुप जी तरफ़ां आहे पॉली सिप ऑफ ज़िंदगी। ऐं अगरि घर खणी वञनि न, उहे बि ॾियो हुननि खे, घर खणी वञनि, को मसइलो कोन्हे। ॾियो ॾियो जूस पियारियो सभिनी खे, जूस पियारियो। बोर ते हिकिड़ो ॿियो ॾे, अचे 2 पी ले, बस प्यास लगी है ना। पॉली जूस, जिंदगी का मजा ले, सिप ले, सिप ऑफ जिंदगी। और दूं? और चाहिए? पियो ना। ये क्या रख दिया, जमा कर दिया, घर जाके पीऊंगी मैं। खत्म थी वियो। ईअं कीअं थो थी सघे? हेॾे रे, वाह, हेॾे रे, खत्म थी वियो। हेॾा भाॼी खे बि ॾे, मथे सभिनी खे पियारियो। हेॾा भाॼी खे ॾियो। तव्हां पॉली जूस पियो। अव्हांजे लाइ दमादम सिंध में पॉली जूस, सिप ऑफ ज़िंदगी। ऐं सिप वठो ज़िंदगी जो। ऐं आउं वञा थो हिकिड़े ब्रेक ते, ब्रेक खां पोइ वरी अव्हां सां मिलंदासीं दमादम। हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध। वेलकम बैक कंदासीं अव्हां खे दमादम सिंध में। हाँ ओके, नेट टावर मेहरान मसाले जी तरफ़ां ही सेगमेंट आहे, नेट टावर आहे। ऐं उन खां पोइ वरी असां कंदासीं फॉर्मी जी गेम कंदासीं। त मेहरान जे लाइ मूंखे खपंदियूं अदड़ियूं, उन्हनि खे असां घुराईंदासीं। मुंहिंजी अधी आवाज़ चो, आप आ जाए बाजी, आप आ जाए। हाँ आ जाए, आप आ जाए हाजी। ऐं ॿियो हिन खां अलावा बाजी आप आ जाए। हाँ 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 बिल्कुलु सर, अचो। ऐं बाजी आप आ जाए। हाँ नेट जो टावर ठाहियो। हाँ ओके, अच्छा थी विया। ओके अचो अदी जी। मेहरान मसाला जे तामुन सां ही सेगमेंट है। कैसे हैं आप? ठीक ठाक, खैर खैरियत से, तबीयत सही है, खुश है? नाम आपका? फौजिया। फौजिया, ठीक है। आवाज जो खैरुनिसा। खैरुनिसा जी। यास्मीन। यास्मीन। महरीन। महरीन। हाँ ताहिरा। ताहिरा। ऐं माइक उड़ा दी के ॾींदा जी। फौजिया। फौजिया आ जाए मेरी बहन, आ जाए, आ जाए। ठीक है, आपको 1 मिनट का टाइम है। 1 मिनट में नेट का टावर मिलना है। कुर्सी पे बैठ जाए तो बैठ जाए, कोई मसला नहीं है। आपका टाइम, आपका काउंटडाउन स्टार्ट होता है अब। आई सेगमेंट आहे मेहरान फूड इंडस्ट्री जे ताउन सां। म्यूजिक बजायो। मेहरान फूड इंडस्ट्री तरफां ही सेगमेंट आहे। त पोइ ॾिसूं था त केरु थो विनर थिए। नेट जो टावर ठाहिणो आहे त पोइ सेगमेंट आहे मेहरान जे ताउन सां। चले बाजी, नेट के ऊपर टावर बनाना है। शाबाश। नेट का टावर बनाना, नेटों के ऊपर। हाथ नहीं भाजी, हाथ नहीं होगा जी। मेहरान जे ताउन सां सेगमेंट आहे जी, इस तरह जी। मेहरान स्पेशल खाना रोजाना, मेहरान फूड इंडस्ट्री एंड मेहरान स्पाइस की तरफा ही सेगमेंट आहे। अभी कंफ्यूज आहे जी। शाबाश। शाबाश मुझी बहन, शाबाश शाबाश। जल्दी कीजिए, जल्दी कीजिए।
5 हो गए। हाँ 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। कौन सा कहाँ पे ये टावर बना है? यहीं पे लालू खेत में है क्या? कौन सा आधी आधी बिल्डिंग छोड़ दिया, बिल्डर भाग गया पैसे लेके। आ जाए बाजी, आ जाए आ जाए। समझ गए बाजी? टाइम काउंटडाउन स्टार्ट देते हैं। आपको म्यूजिक बजाए उस्ताद। शाबाश अति शाबाश शाबाश। हेलो दी हेलो। ख्याल रखना। जबरदस्त जबरदस्त। हाणे मुकाबलो थींदो। हाँ? मेहरान मूंखे ॾियो, मेहरान मेहरान खणी ॾियो। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। जी त पोइ अब ऑडियंस लाइ चो सुस्त वेठी आहे, ताड़ियूं बाड़ियूं नथी वॼाए लाइ चो, क्लैपिंग वॼाए नथी। वाह जी 1 मिनट का टाइम है, 1 मिनट में आपको बनाना है टावर नट का। टाइम काउंटडाउन म्यूजिक स्टार्ट। अच्छा जी मेहरान वारनि जूं बहितरीन सवैयूं आहिनि जेके अवां जे लाइ मेहरान वारनि मोकिलियूं त तव्हां इहे खाई सघो था पंहिंजे रोज़े में। ऐं हिन जी मिठी सौगात में आहे मिठी खीर आहे, खीर मिक्स आहे। ऐं ॿियो गॾो गॾु मेहरान में ॿियो छा छा आहे? मेहरान में मौजूदु आहे फ्राई कढ़ाई गोश्त आहे, इनका अलावा मौजूदु आहे चाट मसाला, इनका अलावा मौजूद है पकोड़ा मिक्स मौजूद है, इनका अलावा मौजूद है बम्बई बिरयानी मसाला, इनका अलावा मौजूद है टमाटो केचप जो मेहरान वारे जो है, इनका अलावा मौजूद है साल्ट है जो लूण है, इनका अलावा कौन सा रहा भी इन में गिफ्ट आहिनि त पोइ ॾिसूं था त केर तो विनर थे मेहरान मसाला। 10 9 8 7 6 5 4 3 2 स्टॉप। बस खत्म। घड़ा दिया 16। मुकाबलो सकता है। हाँ भाजे ना, बाजी नहीं जाएगी, बाजी खेल चुकी है। टाइम म्यूजिक स्टार्ट, काउंटडाउन। हाँ जी हेलो वाजिद। ना ना क्या पढ़ रही है? हाँ बाजी क्या हो गया? हाँ ना बाजी क्या बाजी दूसरा हाथ भी इस्तेमाल होता ना, छोड़ दीजिए ना। जी 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 सही करना। हाँ वयो अरे बाजी। हाँ बाजी ना, अरे बाजी 5 का टावर बनाना है। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 बस ये बाजी। हाँ हाथ कांप रहे आपके? अच्छो होती अच्छो। बाजी को बता दिया, बाजी के हाथ कांप रहे। अच्छो बाजी। हाँ समझ गए उस्ताद। टाइम काउंटडाउन म्यूजिक स्टार्ट। शाबाश मुझी भेट शाबाश। आज सेगमेंट आहे मेहरान जे ताउन सा, मेहरान फूड इंडस्ट्री एंड स्पाइस जे ताउन सा ही सेगमेंट आहे। त पोइ ॾिसूं था त केर तो विनर थे। हिकिड़ो ॿियो मेहरान खणी ॾियो। विनर जो हथ में रखा।
शाबाश। अब क्या हो गया भाजी आपके हाथों को? ए भाजी 5-5 का टावर बनाना है। काउंट डाउन 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, स्टॉप। बस। क्या हो गया भाजी? करंट था क्या कोई इसमें? क्या हो गया? तबीयत सही है आपकी? हाँ, गिर रहा था? नहीं गिरेगा। 15 आ जाए बाजी। टाइम कहाँ? अच्छा सबर बैठ जाओ बाजी। और कुछ मंगाओ खाने के लिए, कुछ और कोई चीज भी। स्टार्ट करते हैं म्यूजिक। ऐसा ही समझ 16 है टोटल। अभी तक हमारे पास 16 है। भाजी 4 का बना दे। स्टार्ट करें। 10, 9, 8 नहीं केड़ी आदि बाजी आ जाए आप। ये एक नहीं ये 2 आपके साथ मेहरान स्पाइस फूड की तरफ से ये गिफ्ट टाइम पर आई जोरदार ताड़ी दीदी वाला छो ताड़ी न था बजायो। अञा मेहरान मुखे दियो त अदी के दियो मेहरान। बाजी ये आपके साथ मेहरान जाएगा। इनके अलावा मुखे दियो मेहरान दियो। मेहरान अभी बैठे ना आप बैठ जाइए। ये मेहरान आवाज ला टावर में बुला दे। कौन सा ग्लास टावर? वो आज नहीं है, वो गया हुआ है टावर मार्केट में गया हुआ है। बाजी ये आपके साथ मेहरान आई बाजी खे दियो। बैठ जाइए बाजी। जबरदस्त किस्म की क्रीम है 7 हर्बल लियो। 7 हर्बल आपके लिए बाजी। आई बाजी के भी 7 हर्बल लियो। आई 7 हर्बल आवाज लाए। अच्छा जी सेगमेंट आहे फॉर्मी जो आई फॉर्मी जे लाए मूंखे अदियूं खपंदियूं पेंसिल्स जे लाए। ऐं उन पेंसिल्स जे लाइ मां ॾिसी वठां पंहिंजी पहिरीं उन्हनि अदियुनि खे जेके असांजे प्रोग्राम में न अची चुकियूं आहिनि। मां उन्हनि भेनरुनि खे घुराईंदुसि। ऐं उन में अदी चश्मे वारी हिकिड़ी अवां अचो। ठीकु आहे। उन खां पोइ मूंखे ॾिसा ॾियो हिकिड़ो मिनट। बाजी आप गेम खेल चुकी हैं। आई में आपने गेम खेली नहीं है? आ जाए। आई गेम खेलनी है, जबरदस्त किस्म की गेम खेलनी है फॉर्मी की। जल्दी करें। अचो अदी अवां अचो। मुंहिंजी नंढड़ी अदी तव्हां अचो। पेंसिल वाली गेम आई फॉर्मी जे ताउन सां ही सेगमेंट्स आहे। मूंखे सेगमेंट ॾिसण ॾियो। आ जाओ बाजी आ जाओ। ऐं ॿियो गॾो 4 हो गई, चौथी कौन गई? हाँ ओके 5 हो गई। बस टाइम निश्ता। और मैं सुन रहा हूं सर आपकी आवाज कभी कभार आती है सर, कभी कभार आती है। सेगमेंट आहे फॉर्मी जे ताउन सां। विनर जे लाइ ही वॉशिंग मशीन आहे। फॉर्मी जो ही सेगमेंट आहे अवां जे लाइ। ठीकु आहे। हाणे तव्हांखे ही जीतणो आहे। 1 मिनट जो तव्हांखे टाइम ॾींदासीं। हिन 1 मिनट में तव्हांखे पेंसिल विझणी आहे। ठीकु आहे। मुंहिंजे दी अवां जो नालो सबा। अवां जो नालो बाजी ज़ेबल। बाजी अवां जो नालो राफिया। ऐं अवां जो नालो मुस्कान। उमैमा। ओके ठीक है। उमैमा आ जाए, जल्दी आ जाए, जल्दी करें मेरी बहन। टाइम हमारे पास बहुत कम है। ऐं फॉर्मी जी वॉशिंग मशीन जीते वञो हिन 5 मिनट। टाइम काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। फॉर्मी मूंखे ॾियो, फॉर्मी ॾियो। शाबाश। थोरो जी वेझो परे को वेझा कोन कयो अथव तव्हां? हाँ जी जल्दी कयो।
सेगमेंट आहे फॉर मी जे तावन सां बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे ठीक बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे है जो आपके लिए खास और इसके अलावा इनकी जो ये क्रीम है वाइट ग्लो बेहतरीन क्रीम है जेका एक्स्ट्रा स्मूथ है त पोइ ॾिसूं था त हीयर केस विनर थो थिए वॉशिंग मशीन जो काउंटडाउन मूंखे ॾींदा 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप ठीक ओके बाजी जल्दी अचो मुस्कान बाजी जल्दी अचो ऐं तव्हांखे विनर थियणो आहे बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे टाइम काउंटडाउन यही पे आप जाए घणा थिया 7 टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है म्यूजिक जी जाइए everything as made for other the kid was a winner थे this is for me ही आवाज लाए for me तब ॾिसूं था त केरु वॉशिंग मशीन अजो के ॾींहुं जीते वञे थो जी बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे शाबाश अदी बोतल रखो सही सीधी करो शाबाश अदी शाबाश फॉर मी जो इस सेगमेंट आए तब पोइ ॾिसूं था केरु थो फॉर मी जो विनर थे हलो अदी शाबाश Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, stop. अचो दी जल्दी सा जो आपका टाइम आपका काउंटडाउन स्टार्ट होता है अब म्यूजिक शाबाश जी हलो दी शाबाश जल्दी कयो दी फॉर मी जो सेगमेंट आहे त पोइ ॾिसूं था त केरु तो विनर थे शाबाश मेरी बहन शाबाश अदी त पोइ मूं वटि आवाज़ न पियो अंदरि अचे हेॾा काउंटडाउन ॿुधाईंदा मूंखे जी हेलो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप जी घणा थिया 6 थिया हेसि ताईं असां 7 आहिनि वधीक टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब म्यूजिक बाजी हाथ नहीं हाथ का इस्तेमाल नहीं होगा जल्दी कीजिए मेरी बहन पेंसिल को कोशिश कीजिए नहीं हो रहा ओके अदी अचो मुंहिंजी रानी ओ मुंहिंजा सोना आखिरी अवां आयो हेसि ताईं 6 थिया आहिनि 6 असां वटि टोटल 7 8 कयो वॉशिंग मशीन खणी जो टाइम काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूजिक शाबाश बच्चा शाबाश मुंहिंजी रानी जल्दी करो हलो बी पेंसिल करो शाबाश मुंहिंजी भेण शाबाश तव्हां ताड़ियूं त वॼायो एक काउंट आहे इहा ख़बर पवे त मुंहिंजी अदी जीते थी हलो जल्दी कयो शाबाश फॉर मी जे ताउन सां ही सेगमेंट आहे ऐं फॉर मी वारनि जी ही बहितरीन क्रीम आहे त पोइ ॾिसूं था त केरु थो विनर थिए जल्दी कयो अदी जल्दी कयो टाइम घटि आहे पेंसिल रखो होॾा जल्दी करो मुंहिंजी भेण जल्दी कयो शाबाश मुंहिंजी रानी भेण शाबाश हलो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप हाँ जी 30 सेकंड आपको दिए जाएंगे सिर्फ
30 सेकंड। अचो मुझे बहन, जल्दी अचो। 30 सेकंड। टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है। अब म्यूजिक। हेलो जी, शाबाश। हेलो जी, काउंटडाउन देखिए सर। Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, stop। घड़ा था 5, आ जाएं। 6 करें, ले जाएं। टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है। अब म्यूजिक। शाबाश बेटी, शाबाश, शाबाश मेरी बहन। जल्दी करे मेरी बहन, मुकाबला सकते। चेक। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, stop। जो सब लोग ये देख रहे हैं, ये लोग अवाम फैसला करेगी। भाई कौन विनर है? भाई कौन विनर है? आपकी क्लैपिंग बताएंगी या टास्क करवाऊं? टास्क करवाऊं या क्यों? टास्क क्यों नहीं? दोबारा टाइम नहीं है, ब्रेक का टाइम हो रहा है, जल्दी बताइए। हाँ, टास्क करवाऊं? 30 सेकंड फिर दे रहा हूं। आ जाओ, आ जाओ, आ जाओ। 30 सेकंड दे रहा हूं, आ जाओ। विन करके दिखाओ। म्यूजिक स्टार्ट। जी, शाबाश, शाबाश। बिना केस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे। आई विश यू द केस ऑफ विनर के फॉर मी जो। ठीक है, हेलो, शाबाश। बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे, शाबाश। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, stop। वरी खड़ी थी, वरी पंजत हुई। स्टार्ट म्यूजिक। क्यों? बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे फॉर मी, फॉर मी, फॉर मी। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, स्टार्ट। विनर। चलो फिर 30 सेकंड से आ जाओ, आ जाओ। 30 सेकंड, आ जाओ, आ जाओ, आ जाओ। 30 सेकंड से मैं दूंगा भाई, ऐसे कैसे? हाँ, कोई मसला नहीं है। वॉशिंग मशीन जा रही है फॉर मी की। स्टार्ट म्यूजिक। क्यों? हेलो, हेलो, हेलो। शाबाश। वॉशिंग मशीन का सवाल है फॉर मी जो। शाबाश। काउंटडाउन। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, stop। गणाती हूँ, गणाती हूँ। 6 बाजी। अच्छो, अच्छो। 6 गिफ्ट साइड से। टाइम काउंटडाउन स्टार्ट करते हैं। म्यूजिक। जल्दी करो, बोतल करो। आई जल्दी करो। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop। ब्रेक पे जाएंगे, वॉशिंग मशीन दे दे।
ये वॉशिंग मशीन आपकी हुई, ये फॉर्मी की ही। जोरदार ताली दीजिए अभी ये लाए। कैसा लग रहा है आपको फॉर्मी की वॉशिंग मशीन जीत के? बहुत अच्छा बहुत अच्छा लग रहा है। खुश रहो, सलामत रहो, आबाद रहो। थैंक यू सो मच। अच्छे माइक वठो ऐं अधी खेरी दस मां 7 हर्बल ही अवां सां गॾु 7 हर्बल ऐं ॿियो मूंखे ॾियो जीएफएस ॾियो। जीएफएस भाजी के ॾियो। भाजी ये जीएफएस आपके साथ। मूंखे ॿियो फोर्टाइल ॾियो। फोर्टाइल ये आपके साथ जाएगा। ऐं भाजी के फॉर्मी ॾियो। पहिरीं मूंखे हिकिड़ो फॉर्मी ॾियो, महिनत कई अथसि। फॉर्मी ॾियो, स्वीट हिल ॾियो। बाजी ये आपके साथ जाएगा। जी बाजी बैठिए, शुक्रिया, थैंक यू। भाई टाइम जो है हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी मिलंदासीं अवां सां धमाधम से। हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध। वेलकम बैक कंदासीं अवां खे धमाधम सिंध में। हाय हाणे सेगमेंट आहे असां सां द वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिसोर्ट। 1 साल जी मेंबरशिप आहे जेका अवां खे 50,000 जी असां ॾींदासीं तव्हांजी फैमिली जी। ऐं बहितरीनु माहौल आहे। फैमिली जो ख़ासि ख़्यालु उते रखियो वियो आहे। सिक्योरिटी जा ख़ासि इंतज़ाम आहिनि। पाणी जी जेका क्वालिटी आहे उहा साफ़ शफ़ाफ़ ऐं बहितरीनु आहे। गॾो गॾु का बि कंहिं बि हादसे जी सूरत में हुते लाइफ गार्ड मौजूदु आहिनि ऐं मेडिकल जी सहूलियत बि मौजूदु आहे। ऐं हिन जो एड्रेस आहे सुपर हाईवे कराची, गडाब रोड, 4 किलोमीटर ड्राइव, बकाई मेडिकल कॉलेज, सुपर हाईवे गडाब रोड कराची। ज़ोरदार ताड़ियूं ॾींदियूं। ऐं हाणे हमेशा असां इहा गेम आहे न जेका उहा कंदासीं जेंट्स में कंदासीं, पर अॼु असां इहो फ़ैसिलो कयो आहे त असां ही कंदासीं लेडीज़ में। जेंट्स करे, लेडीज करे। लेडीज के लिए हमने प्याले रखे। लेडीज करेंगे और लेडीज में बाजी आप आ जाएं, ठीक है? आप खेलेंगी? आ जाएं, आप भी हैं, ठीक है? और आप आ जाएं, मुझे देखने दे। 1 मिनट बियो। 50,000 की मेंबरशिप है बाजी। आप आ जाएं, जल्दी अचो। जल्दी गेम खेल के कहिए, विनर बन के कहिए। और कितने गेम आएगी? ॿियो इनके अलावा आ जाए बच्चा, जल्दी बस 6 चाहिए। और ये हुई है 5 ऐं 5 ही बैठा है। नहीं, आप खेलिए। आ जाए। अम्मा ने कहा है आ जाए, इसलिए अम्मा ने कहा है। जल्दी बाजी। सिंपल गेम आहे। द वाइल्ड वेंचर वाटर पार्क की तरफा सेगमेंट आए। आप अपना नाम बताइए जल्दी से। नालो चाहे? आयशा, ठीक है। तव्हांजो नालो? नजमा। मुक़द्दस। ठीक है। महक। राहिला। ओके। सिद्रा। वेलकम, खुशामदीद कंदासीं अवांखे। ही वठो करशी जामेश्वरी ॾियो। इलाही देर खां मुंहिंजी नंढड़ी जेका आहे न उहा मुंहिंजे लाइ हमेशह पूरे रमज़ान में चाट ठाहींदी आहे। हिन नालो आहे बेनज़ीर। ऐं बेनज़ीर थैंक यू सो मच ही अवां जे लाइ। हमेशह तूं मुंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ी ॾिजो बेनज़ीर जे लाइ। अचे वठो। ऐं बाजी सबसे पहले आप आ जाइए। 1 मिनट का टाइम है। 1 मिनट में आपको जितनी भी गेंद इस बॉल में डालनी है तो आप विनर बन जाएगी इनकी, ठीक है? टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है। अब म्यूजिक। शाबाश बाजी। द वाइल्ड वेंचर वाटर पार्क की तरफा ही सेगमेंट आहे। त पोइ ॾिसूं था त केरु थो इन जो विनर थिए। हाथ नहीं काउंट होगा। 50,000 रुपए जी मेंबरशिप आहे। शाबाश, चले मेरी बहन, जल्दी करें, मुझे विनर चाहिए। द वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिसोर्ट की तरफा ही सेगमेंट आहे। त पोइ ॾिसूं था त केरु थो विनर थिए। 50,000 रुपए जी मेंबरशिप, 1 साल जी मेंबरशिप। त पोइ ॾिसूं था। ऐं जेकॾहिं तव्हांखे का स्कूल जी पार्टी करणी आहे त हिननि सां डायरेक्टली राब्तो करे था। 03011166 33 10 9 8 7 6 5 4 3 2
1 ठप्पी 2 लगाए। अचो दी, अचो मुझी भेण, आप बाद में आइए, कोई मसला नहीं है, आप बाद में आइएगा। टाइम काउंटडाउन स्टार्ट, म्यूजिक। शाबाश मेरी बहन, सोच के समझ के ख्याल से प्याले में बाल चाहिए, छोड़ दीजिए। ओके, सोच के समझ के प्याले में बाल चाहिए, बाउल में बाल चाहिए। शाबाश मेरी बहन, शाबाश। आई हेलो हेलो मुझी बहन, हेलो, शाबाश। हाँ हाँ, अब ऑडियंस राचो के परेशान। हाँ दियो, शाबाश। अब ताड़ियों तो बजायो। दो, किसने कहा था लेडीज पीछे? 10 9 8 7 6 5 4 3 2 1। अब भी नहीं यार जी बाजी, हम आ जाए 3 हुए, 5 करे, 4 करे, विनर बन जाए। आराम से जितना ठप्पा दोगे उतना सही जाएंगे। टाइम काउंटडाउन स्टार्ट, म्यूजिक। हाँ शाबाश अपा, शाबाश, कोई मसला नहीं है, खैर है। ठप्पा कोई मसला नहीं है, चलते जाइए। खेलो, भूल जाओ। हाँ हमारा तो ठप्पा है, ठप्पो ठप्पो, ओ ठप्पो, हमारा ठप्पा दे दो, ठप्पा। ओ हमारा ठप्पो दे दो। हाँ शाबाश। जादू, ये काउंट नहीं हो रहा। ठप्पा ठप्पा जैसे बाजी खेल रही थी, जैसे बाजी खेल रही थी। काउंटडाउन 10 9 8 7 6 5 4 3। सिर्फ एक काउंट होगा। आई मुझे आप अचो 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 आपा। टाइम काउंटडाउन स्टार्ट दे दो। आने मुझी बहन, शाबाश। क्यों हेलो, एक मिनट, ठप्पो खपे दो, ठप्पो आपा, ठप्पो खपे। हाँ ठप्पो 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 ठप्पो। हाँ ॿियो बैडमिंटन लूंगे मुझे। ठप्पो, हाँ ये ठप्पो, मथे आजा, मथे 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 मथे, अम्मा अम्मा मथे मथे। हेलो जल्दी आपा, ठप्पो ठप्पो, हाँ मथे ठप्पो, आजा 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 आजा। शाबाश, दिस इज फॉर आई डिसू था द वाइल्ड वेंचर जो केयर तो विनर थे। ठप्पा 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 ठप्पा। आई 10 9 8 7 6 5 4 3 2 1। ये ऑडियंस देख रही है, मैं नहीं देख रहा। हाँ ये आवाम देख रही है, वो सिन टीवी पे सब लोग देख रहे हैं। अरे चाचा जिंगर, चाचा हमारा जिंगर देख रहा है क्या? चाचा का जिंगर का नाम क्या? चाचा चांग आए, पंजो मोरी का रिसे पे हो, इम्तियाज आए, अजीम आए, मीर आए। ये प्रोग्राम सर अचो क्यों जाइए सामने, म्यूजिक पे जाती है बाजी। ठप्पा 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 ठप्पा। आ जाए मेरी बहन, जल्दी कहो। 50,000 की मेंबरशिप है, 50,000 की मेंबरशिप है। तो वाइल्ड वेंचर वाटर पार्क की तरफ आई सेगमेंट है। अचो मुझी बहन, अचो जल्दी कहो। 50,000 में छोड़ दिए ऐसे ही नहीं जा रहे। अचो जी, करे स्टार्ट। टाइम काउंटडाउन, म्यूजिक स्टार्ट। शाबाश मुझे थी, शाबाश। अचो अचो जल्दी कहो, जल्दी कहो, जल्दी कहो, जल्दी कहो मुझे थी।
द वाइल्ड वेंचर वाटर पार्क की तरफा 50,000 रुपए जी मेंबरशिप आए तो पूरी सुधा के वो विनर थे। जबरदस्त। हेलो शहजाद भाई, हेलो, शाबाश। जल्दी, परफेक्ट, जल्दी करो मुझे दी, शाबाश। द वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिसोर्ट, दिलकश माहौल, बेहतरीन माहौल, आई बेहतरीन वाटर पार्क। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट। मामा ठे थी यार, तीन कौन है? तीन वाला कौन है? तीन वाला कौन है? आ जाए बाजी, सबसे पहले आप आ जाए। कितने? 3 बॉल मिलेगी, सिर्फ 3 बॉल मिलेगी, बॉल ही 3 मिलेगी जी। जाइए। आदा हथना आए हाथेरा हथना। लास्ट बॉल, छक्का चाहिए। आजा, कौन है 3 वाला? आप आजा 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 आजा, ये भी वाली है ना। 3 लोग हैं, 3 आ जाओ। हाँ भाजी आप भी आओ, कोई मसला नहीं, जाइए। 3 बॉल है, सिर्फ 3 बॉल है। हेलो, ठप्पो 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 कपे मते आजा, मते 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 ठप्पो। हमें ठप्पा चाहिए, आपा ठप्पा चाहिए। ठप्पा 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 और ऊपर ठप्पा और ऊपर ठप्पा, टप्पे पे ठप्पा, टप्पे पे ठप्पा, टप्पे पे ठप्पा, ठप्पो ओ ठप्पो खपे। एक काउंट कौन थी दो, यो काउंट कौन थी दो, आपका एक हम काउंट करेंगे। पुट 3 बॉल ताड़े 2 रखो ऐं विनर थियो। म्यूजिक स्टार्ट। शाबाश मुंहिंजी राणी भेण, शाबाश मुंहिंजी राणी, शाबाश अती। आई ओके, जबरदस्त, शाबाश मुंहिंजी भेण, शाबाश शाबाश। आई वाइल्ड वेंचर वाटर पार्क जी विनर थी वई है। ज़ोरदार ताड़ी थी दियो। जबरदस्त, अवां खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि, अवां खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। द वाइल्ड वेंचर वाटर पार्क की तरफा 50,000 रुपए जी 1 साल जी मेंबरशिप। ज़ोरदार ताड़ी थी मुझे नतीजे लाइ। कीअं पियो लगे? सुठो पियो लगे? बहुत अच्छा लगा। किथे आहे? के चयो तन के वठी वञे? किसने बोला था इसको ले जाओ? आपने बोला था। क्यों क्यों? अच्छा अच्छा, माशाल्लाह, बहुत मुबारक हो। जाइएगा, फैमिली के साथ जाइएगा। आज से आपकी मेंबरशिप स्टार्ट है, यानी अगले जो आज की तारीख उस तक, ठीक है। थैंक यू सो मच। बैठ जाइए। आई अति खेड़ो मेहरान मसाला, मेहरान ये आपके लिए। आई भी उनका फोर्टाइल मुझे फोर्टाइल फोर्टाइल आपके लिए। आई गडो गड किसके लिए? कहाँ है वो शोर? किधर बैठा है भाई? वो दाढ़ी वाला। चलो भाई, ये लो 4 मिलो। आई वरो बियो नेल्सन, नेल्सन आपके साथ, नेल्सन आपके साथ। आई बियो खेड़ो बायोकॉस, जबरदस्त किस्म की क्रीम है, मास्क के वीआईपी किस्म की क्रीम है बायोकॉस। और इसके अलावा बायोकॉस अंडा बच्चा भी दे रहा हूँ। 1 मिनट ठहरो, ये ले, ये बायोकॉस इनके लिए अंडा बच्चा भी दे लो। ये लो एक, इसके साथ अंडा सा बच्चा भी फ्री है। अच्छा जी। आई बियो इनके अलावा अंकल, अंकल खैरपुर का मुझे दोस्त आयो है, इन्हें खैरपुर वाले दोस्त के दियो। करशी जामेश्वरी, करशी जामेश्वरी सब पीते हैं। खैरपुर का पंध करे आया असांजो प्यारो दोस्त आयो है। आई बियो इनके अलावा मूंखे 7 हर्बल, 7 हर्बल मुझे दोस्त के हुन पासे ॾींदा। हिकिड़ो वाइट कपिड़नि वारो दोस्त वेठो आहे, उनखे ॾियो। ऐं 7 हर्बल खां 7 हर्बल मूंखे ॾियो हुन पासे। ऐं गॾो गॾु फॉर मी, दिस इज़ फॉर मी। ऐं फॉर मी जे लाइ ही असांजो हू कुंड वारो दोस्त, ही मुंहिंजे कुंड वारे दोस्त के लिए, ये आपके लिए मेरा दोस्त, मेरा बच्चा। ऐं पोयां जेके दोस्त वेठा आहिनि, पोयां जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे ॾिजो। पीछे वाले दोस्तों अदा पोएं वारे दोस्तन के जी, पोएं वारे दोस्तन के ए ब्यूटी क्रीम, AMD कॉस्मेटिक्स,
AMD कॉस्मेटिक्स मुज़मिल अब्बास साहब जी तरफा ही ए ब्यूटी क्रीम ज़बरदस्त किस्म जी क्रीम आहे। ये फॉर्मी आहे, फॉर्मी आहे, फॉर्मी ना आहे। मुंहिंजे दोस्त हुनखे ॾे, नेल्सन मूंखे ॾियो, नेल्सन ॾियो। ऐं हिकिड़ो ही मूंखे ॾियो पंहिंजो ही वारो क्यू एंड फ्लेवर। ये मुझे प्यारो दोस्त है नाबीन, जेको हमेशा मुझे प्रोग्राम में ईंदो रहंदो आहे। ये आपके साथ जाएगा क्या? हाँ जी, थैंक यू। ये ए ब्यूटी क्रीम जी क्रीम है। क्रीम हणो, क्रीम लगाएं बाजी। ये आपके लिए सस्सी पुनू रखे अम्मी, रखे जल्दी कयो जी। किसको अंडा बच्चा देते? आधा वठो मुझे दोस्त है भाईजान, ही वठो। ये लीजिए आमिर भाई, अंडा बच्चा दियो, अंडा बच्चा दोस्त के दियो, दोस्त के दियो। आज ही अंडा बच्चा कहाँ है? बच्चा अंडा वाला, अंडे वाला बच्चा कहाँ है? अंडे वाला बच्चा कहाँ है? दी अंडा बच्चा, बच्चे ऊपर दे दो अंडा बच्चा। ये लीजिए 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 लीजिए। कुंडा में सिंधी फैमिली बैठी। हाँ बुध मूंखे करशी जामेश्वरी दियो, करशी जामेश्वरी। सब पीते हैं, अधी अवां जे लाइ, पोयां जेका मुंहिंजी अधी वेठी आहे अवां जे लाइ। ही वठो अधी, खणो शाबाश। ऐं हेवन पल ये ले, एक मिनट। हेवन पल बेनज़ीर अचे। हेवन पल आपा के दियो, आपा वठो हेवन पल। ऐं ब्लीच दियो, ब्लीच आहे ज़बरदस्त किस्म जी। हेवन पल जी ब्लीच आहे। बहुत सारी हो गई आपके पास तो, बहुत सारी हो गई ये आपके पास तो। ये आपके लिए, ओ सॉरी। अच्छा ये लीजिए। अच्छा जी, ब्लीच क्रीम आहे ज़बरदस्त किस्म जी। हेवन पल जी ही अवां जे लाइ। ये लीजिए जी। ये लीजिए, हेवन खुले लाया। जूसर का डब्बा कहाँ से दूं? डब्बा दूं? आज जूसर नहीं, डब्बा दूंगा आपको। अच्छा जी, बायोकॉस ज़बरदस्त किस्म की क्रीम है। बाजी पीछे जो बैठी हुई है दो, आप ले लो, आपके लिए ले बायोकॉस। अच्छा ही मुखे दो, मथे दो, मथे। अच्छा जी हेरा हसन जन। अच्छा जी, गिफ्टिंग जो सिलसिलो जारी है। असां हमेशा कोशिश रही है, सिंध टीवी जी सकाफ़त रही है त असां हिकिड़ो मेलो हलंदड़ ही अवां लाइ छॾे ॾियूं। त पूरे रमज़ान में जेका भी जंहिंजो भी ताउन रहियो हुयो, असां शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि जा जिन हिन दमादम सिंध में पार्टिसिपेट कयो। असांजी भी घणी कोशिश रही, पूरी टीम जी, पूरी मैनेजमेंट जी, त अवां खे प्योर एंटरटेनमेंट मुहैया कयूं। बहरहाल गलती खोड़ सारी थियूं, ख़ताऊं खोड़ सारी थियूं, माफ़िया तलबगार आहियूं। रमज़ान जे महीने, रमज़ान जी सदके असांखे तव्हां माफ़ कंदा। इहो मेलो ईअं हलंदो रहंदो। वरी अवां सां असां मिलंदासीं ईद खां पोइ। का गलती, का कथा, मुंहुं नाचीज़ शायक नारे जो का थी हुजे त माफ़ी तलब कर। ज़िंदगी, सेहत ऐं क़िस्मत साथ ॾिनो त अवां सां गॾु ईंदासीं ईद खां पोइ। दुआउनि में यादि रखंदा, पंहिंजी हमेशह मदद में यादि रखंदा। असां डायरेक्टर मामा आरिफ बलोच ऐं गॾोगॾु ओबी ते नईम रिंद ऐं यूसुफ ऐं गॾोगॾु मज़र ऐं हसन जान, इरफान ऐं पूरी जेकी मैनेजमेंट आहे उन्हनि जी तरफ़ां तव्हांखे लख ईद मुबारकूं। ऐं असांखे इजाज़त ॾींदा तेसिताईं अलाह निगहबान। अलाह भाई वेंदे अञा बि असां गिफ्ट ॾींदासीं। तेसिताईं धमाका। अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध, दमादम सिंध, दमादम सिंध।